इस्लामाबाद में खबर ईंदा हलूं त रियत अॻवान यासीन मलिक जी घरवारी मिशाल मलिक हथ ॿधी इमरान खान के पंहिंजो धरणो अॻिते वधाइण जी अपील करे छॾी आहे। इस्लामाबाद में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिशाल मलिक चयो त मां मुंहिंजी धीउ ऐं अवाम 5 मई ते यासीन मलिक जी मोहबत में निकिरी आया आहियूं। इमरान खान साहब, तव्हां त यासीन मलिक जा दोस्त आहियो, तव्हां धरणो अॻिते वधाईंदा त फ़र्क़ न पवंदो। हिन चयो त मूंखे ख़बर आहे त अंदरूनी सियासत तमामु ज़रूरी आहे, पर कश्मीर इबादत आहे। तव्हां 25 जुलाई ते ई कश्मीर लाइ निकिरो, यासीन मलिक लाइ ॿाहिरि निकिरो। इन ॾींहुं खेसि भारत जी अदालत कैद या मौत जी सज़ा ॿुधाईंदी। मिशाल मलिक चयो त 8 साल गुज़री विया आहिनि, मूं पंहिंजे मुड़ुस खे न ॾिठो आहे। अॼु यासीन मलिक जी ज़ाल ऐं धीउ संदसि लाइ तड़पी रहियूं आहिनि। मुंहिंजे मुड़ुस खे शहीद थियण न ॾियो। ही मुंहिंजी धीउ न, कश्मीर जी धीउ आहे जेका कुर्बानियूं कश्मीरी ॾेई रहिया आहिनि। इन सां रूह तड़पे थो। वाज़े रहे त भारतीय अदालत कश्मीरी अॻवान यासीन मलिक खे ॾोह करार ॾेई छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।